अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीए सिंध, जीए सिंधु दरिया। दोस्तों, उस्ताद एक अज़ीम पेशो आहे। उस्ताद एक समाज जो अज़ीम फ़र्द थींदो आहे। उस्ताद जी वॾी इज़्ज़त थींदी आहे। असांजे समाज में बहरहाल इहो घणे भाङे माण्हुनि खे तॾहिं यादि ईंदो आहे जॾहिं उस्ताद जी तज़लील थींदी आहे। अजीब समाज आहे साईं। असांजा माण्हू या त उस्ताद जी पाण ई तज़लील कंदा रहंदा आहिनि, उन जे ख़िलाफ़ घटि वधि ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि सोशल मीडिया ते, किथे कंहिं आम कचहरीअ में वीडियोज़ बि ठहंदियूं रहंदियूं आहिनि। पर वरी जेकॾहिं को ॿियो उस्ताद जी का तज़लील करे, अहिड़ी का ॻाल्हि साम्हूं अचे, त पोइ वरी सभु माण्हू उस्ताद जी अज़मत जा अमीन थी वेंदा आहिनि, उस्ताद जी इज़्ज़त ऐं उन जे मान मर्तबे ते ॻाल्हाईंदा आहिनि। बहरहाल काल्ह नंगर पार्कर में वाक़े गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल डानू धांधल में जेको वाक़ियो थियो, उहो तव्हां मां यकीनन कंहिंखां ॻुझो कोन्हे। हींअर नाए 10 जा इम्तिहान हली रहिया आहिनि। उहे इम्तिहान कीअं थींदा आहिनि उन ते बि ॻाल्हायूं था, पर अॼोकी हिन मुख़्तसर गुफ़्तगूअ में हिन वाक़े ते ऐं हिन वाक़े बाबति जेके माण्हुनि जा सख़्त रद्द अमल साम्हूं अचनि पिया, उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। ऐं आख़िर में आऊं ख़ासि तौर ते जेके असांजा नौजवान दोस्त आहिनि, नौजवान उस्ताद साहिबान जेके मेरिट ते भर्ती थियल उस्ताद आहिनि, उन्हनि सां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि कंदुसि। सभ खां पहिरीं त हिन वाक़े खां पोइ जेके ख़ासि रद्द अमल अचनि पिया, जेके मुंहिंजी नज़र मां गुज़रिया आहिनि, से 4 आहिनि। जीअं सभ खां पहिरीं त इहो थो अचे त बाबा हीअ जेको आहे सो हिन वाक़े ते FIR छो कोन थी थिए। त सभ खां पहिरीं त जेके हीअ रद्द अमल अचनि पिया इन वाक़े खां पोइ, उन्हनि खे ॾिसी लॻे ईअं थो त हीअ वाक़ियो ॼण त सिंध में कोन्हे थियो, शायदि ही को फिनलैंड में या इटली में या अमेरिका में थियो आहे, जो माण्हू एतिरो परेशान थी विया आहिनि। दोस्तो, हीअ सिंध आहे। हाणे तव्हांजा रद्द अमल जेके अचनि पिया दोस्तनि जा, उहे सभ खां पहिरीं त FIR छो कोन थी थिए। त साईं मुंहिंजा, हीअ त हिकिड़ी थप्पड़ जो मामिलो आहे। ऐं मंज़ूर जुणेजे ते तव्हां ॻाल्हायो था, छा अलाउद्दीन जुणेजो तव्हां खां विसरी वियो छा? लाश 4 ॾींहंनि ताईं रोडनि ते रुलंदा रहिया, पर FIR बिलाख़िर ईअं न थी सघी जीअं वारसनि चाही थे। त FIR त खां अॻु में शायदि कोई 2 कलाकनि जे अंदरि हीअ मामिलो ई ख़तम थी चुको आहे, राज़ीनामो थी चुको आहे, जेके मूं ताईं ख़बरूं पहुतियूं आहिनि। त इहो जेको FIR हिन असांजे समाज में FIR हिकिड़ो त थींदी कोन्हे, ऐं जेकॾहिं थींदी आहे त उहा उन जी मर्ज़ी सां, मुतासिर जी मर्ज़ी सां त थींदी न आहे, जंहिंखे पाण क़ानूनी FIR चऊं। ॿियो जेको अचे पियो रद्द अमल साम्हूं, त उस्ताद तंज़ीमूं जेके आहिनि से ख़ामोश आहिनि। त दोस्तो, उस्ताद तंज़ीमूं ख़ामोश आहिनि। साईं मुंहिंजा, हीअ को मरातन जो त मामिलो आहे कोन, हीअ को अलाउंस जी त ॻाल्हि आहे कान, जो उस्तादनि जो अलाउंस वधाइणो आहे कोन। सो बाक़ी ही त आहे सादो उस्तादनि जी इज़्ज़त जो मसइलो, हिकिड़े उस्ताद जी इज़्ज़त जो मामिलो आहे। सो उन जे करे जेका उस्ताद तंज़ीमनि जी असां वटि तारीख़ रही आहे, जेका कारकर्दगी आहे, त उहे उस्तादनि जा जेके बि पैसे जे मामले सां जेके रिलेटेड इशूज़ हूंदा आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ त आवाज़ उथारनि थियूं, पर उस्ताद तंज़ीमूं असांजूं उस्ताद जो जेको पेशो आहे, उन जो तक़दुस, उन जो भरम ऐं उन जी जेका अहमियत आहे,
जेकॾहिं उन ते का ॻाल्हि अचे या उन्हनि जे इज़त ऐं वक़ार ते को हर्फ़ अचे त पोइ इहो उन्हनि जे आइन में अहिड़ो को बि नुक़्तो शामिल न आहे। सो बहरहाल उहे ख़ामोश आहिनि। ऐं तव्हां त उस्ताद तंज़ीमनि जी ॻाल्हि था करियो, तव्हांखे हैरत नथी थिए त जेका माफ़ी दौरान जेका वीडियो जेका साम्हूं आई आहे त केतिरा उस्ताद आहिनि जेके गॾु वेठा। को हिकिड़ो उस्ताद आहे जेको विनोद जी वारसी करे, जेको उथी बीही चवे त न इहो ग़लति आहे, ही बिल्कुलु जेको आहे सो असांखे क़ाबिल क़बूल न आहे। उन्हनि में सीनियर्स बि आहिनि ऐं सीनियर्स आउं ॾिसां पियो त उन्हनि खे बाहि मां झले ऐं जेको आहे सो इहो ख़ैर जो कमु कनि पिया। जॾहिं धुर धणी जिते बाहि ॿरे थी उहा ई जाइ नथी जले त पोइ मथे वेठल माण्हुनि ताईं जेको आहे सो रड़ियूं करणु दाहूं करणु इहो अजीब थो लॻे। बहरहाल त इहो ॿियो रद्द अमल जेको आहे सो इहो थो अचे जेको बि पंहिंजे समाज में बहरहाल बेमाना आहे। ऐं उन खां पोइ जेका ॿी ॻाल्हि कई थी वञे त आउं सम्झां थो त चवनि था त सरदार शाह जेको आहे सो इन जो नोटिस वठे। सरदार शाह ते माण्हू कावड़िया वेठा आहिनि त उहो एक्शन छो नथो खणे। त आउं त तव्हांखे इहो ॿुधाइण थो चाहियां त सरदार शाह खां पहिरीं ॿियनि माण्हुनि एक्शन खणी छॾियो आहे। उन्हनि अहिड़ो एक्शन खणी छॾियो आहे जो सरदार शाह साहब खे ज़हमत करण जी ज़रूरत न आहे। ऐं उहो इहो आहे त कुझु ई कलाकनि जे अंदरि थाणे ते राज़ीनामो थी चुको आहे, धुरियूं खीरखंड थी चुकियूं आहिनि। सो उन जे करे हाणे ही मामिलो बहरहाल अहिड़ी का अहमियत नथो रखे जो सरदार शाह जे कन ते का जुए सुरे। ऐं उन खां ऐं जेको चोथों जेको रद्द अमल आयो आहे सो इहो आहे त हीअ जेका वीडियो में असां माफ़ी ॾिसूं था सा असांखे माफ़ी नथी लॻे। त साईं मुंहिंजा माफ़ी खे के सिंग कोन थींदा आहिनि। ऐं अव्हां शायदि सम्झी रहिया आहियो त तव्हां ॾिसो, तव्हां शायदि अहिड़ी माफ़ी तलबे रहिया आहियो जो हिकिड़ो शागिर्द जेको आहे सो उस्ताद खां माफ़ी वठे। त मुंहिंजा दोस्तो हीअ हिकिड़ो जुणे जो आहे जेको मेघवाड़ खां माफ़ी थो वठे, उहा अहिड़ी वठंदो। हिकिड़ो बाअसर माण्हू आहे जेको हिकिड़े आम मुलाज़िम खां माफ़ी वठण जी नौबत अची वई आहे। ऐं वॾी ॻाल्हि जे मामले ते ही इशू थियो आहे उहो मामिलो उन ते बि त ॻाल्हायो न। हिकिड़ी आम सरे आम कापी हले थी, हिकिड़ो आम मामिलो आहे त जाम सारा ज़ाहिर आहे त तव्हां पाण थोरो तसवुरु करियो त हिकिड़े शागिर्द खे मंज़ूर जुणे जे खे जेकॾहिं इहो अंदाज़ो हुजे त हीअ जेको आहे सो कापी ख़राब थींदी आहे कराइण ऐं ॿिए जी जाइ ते वेही पेपर ॾियणु इहो तमामु गैर क़ानूनी आहे, इन जी का बि सज़ा थी सघे थी ऐं कोई मूंखे उथारे बि सघे थो, कोई मूंखे बाहि मां झले ॿाहिरि कढे सघे थो या ॻाल्हाए सघे थो, त पोइ छा हू ईअं करे? कंहिं सूरत न। तव्हां सभिनी खे, असां सभिनी खे ख़बर आहे त हिते इम्तिहान, ख़बर इहा थी हले त इम्तिहान दौरान जेको आहे सो कापी जे मामले ते ऐं हिकिड़े जेको आहे सो शागिर्द हिकिड़े उस्ताद खे चमाट हई। बाबा हक़ीक़त पसंदि थियणो पवंदो, न इम्तिहान हूंदो आहे हिते ऐं न ई इम्तिहानी मर्कज़ हूंदो आहे ऐं इम्तिहान जे दौरान त बहरहाल उस्ताद हूंदा ई कोन्हे जेकॾहिं तव्हां बोर्ड जे इम्तिहाननि जी ॻाल्हि करियो था त। हिननि इम्तिहाननि में त उस्ताद वीचारो सहूलियतकार हूंदा आहिनि, जेके हणवठ खे लॻा पिया हूंदा आहिनि तक़रीबन। हुनजो पेपर न रहिजी वञे, हुनजो न रहिजी वञे, हुनखे सवाल ॿुधाइणु, हुनखे सवाल ॿुधाइणु, हुनजी हेल्प करणु, हुनजी करणु, उहे हिनखे मदद चवंदा आहिनि। ग़लतुल आम आहे, मुखाम निकिरी थो वञे, इनखे मदद सम्झो वञे थो असांजे समाज में। पंहिंजो न रुगो उस्ताद, वालदैन गॾिजी, आफ़ीसर गॾिजी इहा ॻाल्हि सरदार शाह खां वेंदे, जेको आहे सो कंहिं स्कूल जे पटे वाले खां वेंदे कंहिं पेरेंट ताईं इहा ॻाल्हि जेको आहे सो लिकल थोड़ई आहे। बोर्ड में मार्कूं विकामनि थियूं, छा इहा ॻाल्हि लिकल आहे छा?
त पोइ जॾहिं पेरेंट्स ऐं उस्ताद ऐं सभु जेको आहे सो इन ॻाल्हि ते एग्री आहिनि ऐं पोइ ईअं इम्तिहान वरिता था वञनि त पोइ ज़ाहिर आहे त हिकिड़ो 14-15 सालनि जो ॿारु आहे उहो जेकॾहिं सम्झे पियो त सभु ईअं था कनि, उहो जेकॾहिं उनखे इहा बि ख़बर हूंदी त 4 ॿार ॿिया बि आहिनि जेके ॿियनि जी जाइ ते वेही उहे जेको आहे सो पेपर ॾेई रहिया आहिनि, त पोइ आख़िर मूं कहिड़ो ॾोह कयो? आख़िर हिकिड़ो उस्ताद बल्कि हिकिड़ो मुलाज़िम मूंखे छो थो उथारे, मूंखे छो थो चवे? यकीनन हू उनखे नाइंसाफ़ी सम्झे थो तॾहिं ई आवाज़ उथारे थो। ऐं पोइ ज़ाहिर आहे त कुझु उन में तरबियत जो बि मामिलो हूंदो आहे, कुझु असांजे समाज जेको आहे उन जे स्टेटस जो बि मसइलो हूंदो आहे। मुमकिन आहे त उन सोचियो हुजे त ही मेंघवाड़ जेको आहे सो मूंखे उथारे थो, मुमकिन आहे त हुन ईअं सोचियो हुजे त मूं वॾेरे जे पुट खे मूंखे उथारे थो। इहे शयूं थी सघनि थियूं, इहे शयूं नेचुरल आहिनि। असांखे हक़ीक़त पसंदीअ ते अचणो पवंदो। घटि में घटि असांखे ईमानदार थी मामले खे ॾिसणो पवंदो। हीउ मामिलो ॿाहिरि मुल्क में कोन्हे थियो, हीअ सिंध में थियो आहे ऐं सिंध जी सूरत-हाल हक़ीक़ी इहा आहे। सो बहरहाल इहे जेके बि रद्द अमल आहिनि, मूंखे हैरानी थी, थोरो देरि अॻु में मूं ॾिठो पिए त मीरपुर ख़ासि में क्लर्क जेके एसोसिएशन आहे उहा एहतिजाज पई करे ऐं उस्ताद तंज़ीमनि जी बहरहाल अहिड़ी का ॻाल्हि न आई आहे। अख़लाक़ी तौर ते आऊं बि अव्हां सां सहमत आहियां त तव्हां थोरो तसवुर करियो त केतिरा जेके मोबाइल फ़ोन्स जेके आहिनि से टेबल ते ॾेखारिया था वञनि वीडियोज़ में, जेके पंहिंजो जेका मीडिया रिपोर्ट करे थी। हेॾा ॾहरकी में त 50 जा शागिर्द पिया इम्तिहान ॾियनि भाई। हाणे उते जेकॾहिं तव्हां हिकिड़े छोकिरे खे तव्हां चओ था त तव्हां स्टैंडअप थियो ऐं तव्हां छो पिया ईअं करियो, त पोइ ॼाणे वठो त असांखे थोरो हक़ीक़त पसंदि बि थियणु घुरिजे। हींअर मूंखे जॾहिं इन मामले जी ख़बर पई ऐं मूं जॾहिं अॼु माफ़ी जी वीडियो ॾिठी त मूं हिकदमि साईं विनोद साहब जो सां राब्ते जी कोशिशि कई। बहरहाल मूंखे राब्ते जो नंबर त मिली वियो, पर साईं जो नंबर बंदि हो, बिल्कुलु बंदि ई हूंदो ऐं थी सघे त मंज़ूर जुणे जो खुलियल हूंदो, छो त उनखे माण्हू मुबारकूं ॾींदा हूंदा। ऐं विनोद साहब जो बंदि हूंदो, छो त उनखे माण्हू चई रहिया हूंदा त तूं त चरियो आहीं, तो ईअं कयो छो, तुंहिंजो छा वञे, तो बिल्कुलु ग़लति कयो आहे। तूं केरु थींदो आहीं कापी खे रोकराइण वारो? तूं केरु थींदो आहीं शागिर्दनि खे रिप्लेसमेंट खे ख़तमु करण वारो? तूं त हिकिड़ो मुलाज़िम आहीं, तूं छा थो करीं? हीअं हेॾो सारो सिस्टम आहे, उनजे साम्हूं तुंहिंजी वैल्यू कहिड़ी आहे? तूं छा थो करे सघीं? ऐं तो इहो ग़लति कयो, न तूं ईअं करीं हा न ईअं थिए हा। सॼी सिंध में थिए थो, हर जाइ थिए पियो। ज़ाहिर आहे त उनखे ईअं चई रहिया हूंदा ऐं पोइ हू पंहिंजे ई पघर में ॿुॾी रहियो हूंदो। हू तमामु घणो शर्मसार थियो हूंदो, हू तमामु घणो परेशान थियो हूंदो त आख़िर मूं ईअं छो कयो। सो हू पंहिंजो सिर लिकाइण में पूरो हूंदो वीचारो। सो बहरहाल आउं ॻाल्हि खे मुख़्तसर कंदुसि पंहिंजी खे त हिकिड़ो त हीअ जेके वाक़िया आहिनि इन्हनि ते असांखे संजीदगी सां जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि उन्हनि खे नज़र में रखी सोचणु घुरिजे। बाक़ी जेकॾहिं उस्ताद जी अज़मत जी ॻाल्हि था करियो त सीनियर्स जेके टीचर्स आहिनि से त सिस्टम सां वीचारा जेके पढ़ाइण चाहिनि था या जेके नथा चाहिनि उहे हली चुका आहिनि। पर जेके तव्हां नवां उस्ताद आहियो, छो त आउं ॾिसां पियो त विनोद जेको आहे सो जूनियर टीचर आहे, हू एतिरो पुराणो नथो लॻे, हू मेरिट ते भर्ती थियल उस्ताद आहे ऐं हुन चाहियो हूंदो त इहो न थिए। त बाबा जेके बि टीचर्स आहियो तव्हां, महिरबानी करे जेकॾहिं वाकई तव्हां सम्झो था त उस्ताद जी का अज़मत थींदी आहे त सभ खां पहिरीं त तव्हां पाण पंहिंजी इज़त ऐं अज़मत खे सुञाणो। सस्ते जो सौदो न करियो। कॾहिं बि पाण खां नंढी सतह जी जंग या पाण खां वॾी सतह जी जंग न विढ़ो। माहौल खे ॾिसो, मामलात खे ॾिसो। हींअर जेको उस्ताद जेको कुझु करे सघे थो पंहिंजी इज़त खे बचाइण जे लाइ, ख़ासि तौर ते जेको आऊं तव्हांखे ख़ासि तौर ते जेके नवां ऐं मेरिट ते भर्ती थियल उस्ताद आहिनि उन्हनि खे आऊं ॿुधाइणु चाहींदुसि त बाबा
तव्हां जेके ही इम्तिहानी ड्यूटीज़ थींदियूं आहिनि तव्हां इन्हनि ड्यूटियुनि खां हथ कढो, तव्हां पंहिंजा नाला न ॾियारियो, तव्हां हे ड्यूटियूं न करियो। बोर्ड जो मामलो आहे, बोर्ड जो मसइलो आहे इम्तिहान वठणु, हुन जो मामलो आहे हू पाण ई पंहिंजा इन्वेजिलेटर मुक़ररु कंदी। ॿियूं बि त टेस्ट वग़ैरह थियनि थियूं न, NTS जूं थियनि थियूं, IBA जूं थियनि थियूं, थर्ड पार्टी वठंदी आहे त हू पाण ई वठराईंदा, तव्हां पंहिंजा नाला न ॾियो। इन्हनि खां इनकार करे सघो था, इहो तव्हांखे राइट आहे। तव्हां बोर्ड जे पेपर्स में इन्वेजिलेटर जी ड्यूटी न करियो, तव्हां इहो करे सघो था, ठीकु आहे। ही साल न त अॻिए साल तव्हां घटि में घटि ईअं कयो। इन सां छा थींदो? सभ खां पहिरीं त जेको तव्हां ही मदद जे नाले ते जेको कॉपी कल्चर जो हिसो थियो था, त यार मदद नाहे, मरी हर माण्हू खे इनफरादी जवाब ॾियणो आहे। असांजी जेका ज़िम्मेवारी आहे, असां कोशिशि करियूं त पंहिंजे वस आहर उनखे निभाइण जी कोशिशि करियूं। त घटि में घटि तव्हां इहो करे सघो था, पंहिंजी इन्वेजिलेशन में ड्यूटी न लॻरायो, कंहिं बि कॉपी कल्चर जे ग्रुप जो हिसो न थियो। जे भाई जोगी थिया त संग सभई छिन, बाबा उस्ताद थियो था त पोइ इहे न सोचो त भाइटियो थो इम्तिहान ॾिए, भाणेजो थो इम्तिहान ॾिए, मुंहिंजो पुट थो इम्तिहान ॾिए, न। जे भाई जोगी थिया त संग सभई छिन, छिंद छॾियो, आज़ाद थियो, पंहिंजे मर्तबे खे सुञाणो। ख़ासि तौर ते मेरिट ते भर्ती थियल उस्ताद तव्हां इहे करे सघो था। ईअं जेकॾहिं तव्हां कंदव त यकीन ॼाणो तव्हांजो मोराल बुलंद थींदो। घटि में घटि इहा ज़ंजीर कॉपी कल्चर जी अव्हां खां टुटंदी। सरकार त हिकिड़े मिंट में तोड़े सघे थी, सिर्फ़ चवण जी देरि आहे। सरकार खे सघ आहे, उहा चई सघे थी त बाबा सिर्फ़ ज़बान सां चवंदी, न थिए बस कोन थींदी। पर बहरहाल तव्हां ऐं असां जेके सिंध जा उस्ताद आहियूं, तव्हां ऐं असांखे हक़ीक़त पसंद दीअ खां कमु वठंदे असांखे छा करिणो आहे, इहो कमु करिणो आहे। असां इन सिस्टम सां विड़ी नथा सघूं। असां वॾेरनि जे आॾो असां कोई डंडा नथा खणी सघूं। असां जेको आहे सो छा था करे सघूं? थपड़ू खाइण खां, ख़्वार थियण खां बहितर आहे त असां अहिड़ी ड्यूटी करियूं ई छो। इहो बोर्ड जो मसइलो आहे, बोर्ड इम्तिहान वठंदो आहे, इहो उस्तादनि जो मसइलो मतिलबु असांजो मसइलो न आहे। सो उन जे करे तव्हां पंहिंजी ड्यूटी खां इनकार करियो। हिन साल जेकॾहिं तव्हां नाला लिखाए छॾिया आहिनि त इट्स ओके, तव्हां लिखाए छॾिया, पर नेक्स्ट ईयर केयर करियो। यादि रखो, तव्हां पढ़ाईंदव, तव्हां पढ़ाईंदा बि आहियो, पर तव्हां जेकॾहिं हिननि ॾींहनि में कॉपी कल्चर जो हिसो थियो था त शागिर्द तव्हांजी इज़त नथा कनि कंहिं बि सूरत में। तव्हां केतिरी बि मथा मारी करियो, पर शागिर्द साम्हूं वेठल इहो ई चवे थो त इहो ई त उस्ताद सुभाणे मूंखे कॉपी कराईंदो, इहो ई त मूंखे व्हाट्सएप ग्रुप ते सवाल मोकिलींदो, इहो ई त मूंखे MCQs ॿुधाईंदो, इहो ई त मुंहिंजी मदद कंदो। त हाणे तव्हां जेको आहे सो उहो ॿार जेको आहे सो तव्हांजी इज़त नथो करे, उहो ॿार जेको आहे सो ध्यान सां पढ़ाए नथो, ऐं तव्हांखे पढ़ाइण में ॾुखाई थींदी आहे। क्लासरूम में 50 शागिर्द हुजनि ऐं ॿार जेके आहिनि से 10 खनि जेके आहिनि से ध्यान सां पढ़ंदा हुजनि, ऐं बाक़ी सभु सोचींदा हुजनि त असां हूअं ई पास थी वेंदासीं, असां हूअं ई पैसा ॾेई पे नौकरियूं मार्कूं वठी वेंदासीं, त बाबा ऐं इहे ई उस्ताद कापियूं कराईंदा त हू तव्हांखे ध्यानु कोन ॾींदा। पंहिंजी जेकॾहिं इज़त घोरा आहियो त ही चमाट को इशू कोन्हे। असुल चमाट हू आहे ज़मीर जी चमाट। जॾहिं तव्हां इन सिस्टम जो हिसो थियो था त छा तव्हांजो ज़मीर तव्हांखे चमाट नथो हणे? छा उहा तव्हांखे ॿुधण में नथी अचे? ॿियनि ते ॾोह न ॾियो, सिस्टम ते ॾोह ई न ॾियो न, त सिस्टम ईअं आहे। बाबा तव्हां जेको करे सघो था उहो करियो, ऐं उन बाबति तव्हां खां पुछाणो थींदो। क़बर में हर माण्हू इनफरादी तौर ते हूंदो आहे, तव्हां सिस्टम ते ॾोह नथा ॾेई सघो। बहरहाल कॉपी कल्चर जे लाइ को बि उज़ुर कोन्हे। तव्हां महिनत करियो, अहिड़ा माण्हू, अहिड़ा मुआशरा पैदा करियो जिते मंज़ूर जुणे जे जहिड़ा शागिर्द या अहिड़ा नौजवान पैदा न थियनि, उहे उस्ताद खे उस्ताद सम्झनि, पंहिंजे भरम खे सुञाणो। ऐं आउं वरी बि इहो चवां थो त बराए महिरबानी
जेके इम्तिहानी ड्यूटीज़ आहिनि, जेके नौजवान उस्ताद आहिनि, उहे उन में पंहिंजो नालो न लिखाइनि, कॉपी कल्चर जो हिसो न थियनि ऐं न ई पंहिंजो भरम विञाइनि। उस्ताद बेशक पैगम्बरी पेशो आहे, उस्ताद पैगम्बरी पेशो आहे त ॼाणे वठो पैगम्बर उमाणिया वेंदा आहिनि। उनजे करे आउं उस्तादनि खे बारहा चवंदो आहियां त तव्हां ईअं न सम्झो त तव्हां ॼावा आहियो, तव्हां उमाणिया विया आहियो। महिरबानी करे हीअ सिस्टम, हीअ समाज अव्हांखे बहितर करणो आहे, उनजे करे पंहिंजे पाण खां बहितरी जी शुरूआत करियो। ॻाल्हाइण जे लाइ घणो कुझु आहे, जाम सारा इशूज़ बि आहिनि, पर फ़िलहाल हीउ जेको वाक़ियो थियो आहे इन ते मूंखे दिली तौरु रंज आहे। विनोद साहब, आउं तव्हां सां बिल्कुलु ॾुख जो इज़हार करियां थो ऐं कावड़ जो बि इज़हार करियां थो। ख़ासि तौर ते मूंखे तमामु घणो अफ़सोस थियो त समूरो स्टाफ रूम भरियल हो, पर को माण्हू तव्हां सां गॾु बीहे नथो। पर बहरहाल छा कजे, ही सिस्टम अहिड़ो आहे। उन में सिर्फ़ु इहो करे सघिजे थो त अचो त पंहिंजो दामन बचायूं। उस्ताद, तव्हां पंहिंजो दामन बचाईंदो त ज़ंजीर कॉपी कल्चर जी हितां ज़रूरु टुटंदी। आख़िर में वरी बि आउं गवर्नमेंट खे गुज़ारिश कंदुसि त साईं सरदार शाह साहब महिरबानी करियो, उस्तादनि जी वारसी करियो। ही कॉपी कल्चर असांजी क़ौम खे तबाह करे रहियो आहे, इन ख़िलाफ़ एक्शन खणो। बोर्ड में जेके मार्कूं विकामनि थियूं उन्हनि ख़िलाफ़ एक्शन खणो। CPN जे मामले खे बंदि करियो त जीअं जेको आहे सो ॿार मेरिट ते टेस्ट बेस ते किथे सिलेक्ट थी सघनि ऐं बोर्ड जो कारोबार बंदि थी सघे। ऐं ख़ासि तौर ते आउं त इहो बि चवंदुसि त हीअ जेका माफ़ी आहे सा ज़बरदस्ती वठराई वई आहे। सो ज़बरदस्ती जिन माफ़ी वठराई आहे उन्हनि ख़िलाफ़ एक्शन थियणु घुरिजे ऐं जेको आहे सो विनोद साहब सां बहरहाल इंसाफ़ थियणु घुरिजे। छो त तव्हां बि ॾिसो पिया त हिन समाजी दबाव जे करे हुन राज़ीनामो लिखी ॾिनो हूंदो, पर हक़ीक़त में हू राज़ी आहे या न आहे इहा ॻाल्हि कंहिंखां ॻुझी कोन्हे। तव्हां सभिनी जी महिरबानी।